सिंधी सॼे दुनिया में फैलिजी विया आहिनि। अचो सभु गॾिजी ॿुधूं, जेको ॿुधंदो सिंधी समाचार उनजी थींदी दिल बहार। एपिसोड नंबर 31। सिंधी सदाई आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली। आयो लाल सभई चओ झूलेलाल। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो में सिंधीअ में ख़ासि ख़बरूं। NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो न्यूज़ इज इनिशिएटिव ऑफ HRD मिनिस्ट्री यानी ह्यूमन रिसोर्सेस डेवलपमेंट, भारत सरकार, इंडिया, दिल्ली। महिरबानी करे सब्सक्राइब करे घंटी वॼायो, समाचार तव्हांजे मोबाइल ते पहुची वेंदो। झटपट यारनि खे समाचार मोकिलियो। सिंधी ॿुधो बि ऐं पढ़ो बि। सिंधी जल्दी दुनिया भर में सिखी वेंदा। सच्चा सिंधी थी वेंदा, सचो शान ऐं मान वधी वेंदो। पेश आहे अॼु जो समाचार। तव्हां ॾिसी रहिया आहियो NCPSL सिंधी वर्ल्ड रेडियो ते सिंधी समाचार। हेलीकॉप्टर हादसे में जान गंवाइण वारे CDS जनरल रावत जीवन में छा हासिल कयो हो। हू UISM, AYSM, YSM, SM ऐं VCM सां वीरता ऐं शिष्ट सेवा जे लाइ सन्मानित कयो वियो हो। संयुक्त राष्ट्र सां कमु कंदे हुन खे 2 दफ़ा फोर्स कमांडर कमेंडेशन सां सन्मानित कयो वियो हो। हिन हादसे में रशिया CDS रावत जे एक्सीडेंट में हिकु क़रीबी दोस्त विञायो हुआ। रूस जे राजदूत निकोलाई कुदाशेव चयो, हिन हादसे में रूस हिकु क़रीबी दोस्त गंवायो। रावत हुननि जी द्विपक्षीय रणनीति साझेदारीअ खे सुठी तरह सुलझाइण में वॾी भूमिका निभाई हुई। हुननि रावत सां 12 माण्हुनि जे मौत ते शोक प्रकट कयो ऐं चयो त भारत पंहिंजो महान देशभक्त हीरो विञायो। अलविदा कमांडर। CDS जनरल रावत जे पत्नी माधुलिका रावत केरु हुई, जेका हेलीकॉप्टर जे हादसे में गुज़ारे वई। ॿुधर ॾींहुं तमिलनाडु में हेलीकॉप्टर जे हादसे में विपिन रावत सां गॾु 11 ॿिया बि मुआ। मधुलिका रावत डिफेंस वाइस वेलफेयर एसोसिएशन जी अध्यक्षा हुई ऐं सैनिक विधाउनि जे भलाईअ लाइ कमु कंदी हुई। हूअ शहडोले MP जी सोहनपुर रियासत जे अॻूणे राजघर जे घर सां तालुक़ रखंदी हुई। 20 मिंटनि जी उॾामण में छा ग़लति थी ॼाणणु बिल्कुलु मुश्किल आहे। अॻूणे वायु सेना प्रमुख एयर चीफ मार्शल फली H मेजर चयो, सुलूर खां वेलिंगटन जी दूरी 20-25 मिंटनि जी दूरी आहे। हेतिरी थोरी उॾामण जे वक़्त में कहिड़ी ग़लती थी ॼाणी नथी सघिजे। पतो ॼाणणु बिल्कुलु मुश्किल आहे। दुर्घटना में CDS बिपिन रावत सां 13 माण्हू मरी विया। हैप्पी न्यूज़। कटरीना ऐं विक्की राजस्थान में शादी कई। ॿिन्ही घोट ऐं कुंवार जी पहिरीं झलक मिली। ॿिन्ही जी विस्पति जे ॾींहुं हिंदू रस्म जे अनुसार शादी थी। शादी राजस्थान जे 6 सेंसिक्स फोर्ट बरवाड़ा में हुई। उते हुननि ॿिन्ही जा दोस्त ऐं मिट माइट हुआ। 2019 खां वठी हिक ॿिए खे डेट करे रहिया हुआ। फोर्ब्स जी दुनिया जे 100 सभिनी खां ताक़तवर औरतुनि में 4 भारत जो शामिल आहिनि। लिस्ट में भारत जी वित्त मंत्री निर्मला सीतारमण 37 नंबर। HCL टेक्नोलॉजिक जी चेयरपर्सन रोशनी नाडर मल्होत्रा 52 नंबर। बायोखैन जी चेयरपर्सन किरण मजमूदार शाह 72 ऐं नायका जी फाउंडर फाल्गुनी नायर 88 सीढ़ीअ ते आहे।
समाज सेवी मैकेंजी स्कॉट सूचीअ में अव्वल आहे। शाबाना ऐं जावेद अख्तर जी पंहिंजे शादीअ जी 37 सालगिरह पुरानी तस्वीर। महान अभिनेत्री शबाना आज़मी ऐं गीतकार जावेद अख्तर विस्पति ॾींहुं 73 शादी सालगिरह मनायो। हिननि ॿिन्ही पुराणो फोटो शेयर कंदे लिखियो, गॾु गुज़ारण में 37 साल गुज़रिया, ॿिन्ही खे सालगिरह मुबारक। अभिनेत्री अदिति राव लिखियो, हैप्पी एनिवर्सरी। समाचार पूरो थियो। नमस्ते। सिंधी सदाईं आबाद रहो, जिते हुजो शलशाद रहो। सिंधी आहियां, सिंधी रहंदुसि, सिंधी मुंहिंजी ॿोली, कीअं विसारियां ॿोली जंहिंमें माउ ॾिनी हुई लोली।